इस्लामाबाद अॻूणे वज़ीर-ए-आज़म ऐं मुस्लिम लीग नून जे अॻवान शाहिद ख़ाक़ान अब्बासी चयो आहे त मरियम नवाज़ मुंहिंजी नंढी भेण आहे, उन सां न इख़्तिलाफ़ आहे ऐं न ई वरी नाराज़गी। पार्टी तरफ़ां जेका सोच रखी वई आहे उन सां इत्तफ़ाक़ी राय नथो रखां। अमेरिकी ख़बरूं इदारे खे ॾिनल इंटरव्यू में शाहिद ख़ाक़ान अब्बासी चयो त चूंडुनि में हिसो न वठंदसि, चूंडुनि खां पोइ इम्कानी ख़राबीअ जो हिसो न बणिजणु चाहियां। चूंडूं फेयर थियूं ऐं अगरि न आङुर न खॼे त मामला अॻिते वधी सघनि था। अॻियां जो रस्तो तइ न कयो वियो आहे। हुकूमत हलाइणु मुश्किल हूंदी। सभिनी खे गॾिजी फ़ैसिलो करणु घुरिजे त मुल्क में कहिड़ी तब्दीली आणणु घुरिजे। हुन चयो त जेकॾहिं पहिरियां इहो तासुर पैदा थियो त केरु फेवरेट आहे त उन सां चूंडुनि में वसविसा पैदा थींदा आहिनि। जेकॾहिं असां फेवरेट जी ॻाल्हि कयूं था त मतिलबु चूंडूं शफ़ाफ़ न थींदियूं। सियासी पार्टियूं हिक ॿिए ते इल्ज़ाम लॻाईंदियूं आहिनि त हू फेवरेट थी वियूं आहिनि। शायदि सभिनी खे फेवरेट बणिजण जो शौक़ु हूंदो आहे, जंहिंसां मुल्क खे नुक़सानु पहुचंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।